वेलकम साला पर इंसाइक्लोपीडिया पाण हाणे प्रॉब्लम कंदासीं 6.2 जंहिंमें छा थो चए त हिकु दरवाज़े ते अमूदी ज़ोर लॻाइजे थो। ज़ोर छा आहे? अमूदी लॻाइजे थो 4 मीटर। वेकिरे दरवाज़े खे खोलण लाइ 125 न्यूटन मीटर जो ज़ोर घुर्बल आहे। ॿुधायो त घटि में घटि केतिरे ज़ोर जी ज़रूरत थींदी। ॿुधायो त घटि में घटि केतिरे ज़ोर जी ज़रूरत पवंदी। हाणे पाण खे फोर्स मालूम करिणो आहे। मिलियल छा आहे? हिकु दरवाज़े जी वेकर मिलियल आहे जंहिंखे पाण मोमेंट आर्म चवंदासीं, मतिलबु म्यारे असर जी बांह, ऐं 125 न्यूटन मीटर छा आहे? ही पाण खे टार्क मिलियल आहे। पाण खे मालूम करिणो आहे, फोर्स मालूम करणी आहे, मतिलबु ज़ोर केतिरो घुर्बल। डेटा कलेक्ट कयूं था। डेटा में छा आहे? डेटा में पाण खे डी मिलियल आहे, मतिलबु मोमेंट आर्म जंहिंखे पाण म्यार जी बांह चवंदासीं। हू घणी आहे? 4 मीटर, जेकी वेकर आहे हिन जी दर जी। ॿियो छा आहे त 125 टार्क पाण खे मिलियल आहे, 125 न्यूटन मीटर। पाण खे मालूम छा करिणो आहे? पाण खे फोर्स मालूम करणी आहे, घटि में घटि फोर्स केतिरी लॻंदी। ठीकु आहे। हाणे छा साॻियो ई फार्मूलो टार्क वारो। टार्क जो फार्मूलो छा आहे? टाए बराबर एफ क्रॉस प्रोडक्ट डी। हाणे पाण खे टाए बि मिलियल आहे, टार्क बि मिलियल आहे, ऐं डी बि मिलियल आहे। पाण खे फोर्स मालूम करणी आहे। ही फोर्स हिते डी सां मल्टीप्लाई पई थिए त डी हिन साइड ईंदी बराबर जी, त वंड थी वेंदी। मतिलबु फोर्स साॻियो ई रहियो, बाक़ी डी इनसाइड वई त वंड थी वई। सही आहे। हाणे ख़ाली वैल्यू पाण पुट करणी आहे। वैल्यू पुट कयूं। टार्क घणी आहे पाण वटि? 125, ऐं डी घणी आहे? 4। 1 चौक चौक, 3 चौक 12, ऐं 0 जी 0। जवाबु छा आयो? पाण वटि 30 न्यूटन जवाबु आयो। मतिलबु फोर्स घटि में घटि केतिरी फोर्स घुर्बल आहे? पाण खे 30 न्यूटन फोर्स हूंदी, पोइ ई पाण दर खोले सघंदा। सोलो नी सफ़ा। को बि मसइलो हुजे कमेंट में पुछी सघो था। चैनल खे सब्सक्राइब न कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो, जीअं असांजी हर ईंदड़ वीडियो तव्हांखे मिली सघे। हिन खां पहिरियों बि असांजी कोड वीडियो आहिनि, 3, 4, 5 ऐं 6 चैप्टर जेको पाण कयूं पिया, मिसालूं ऐं एक्सरसाइज़ हर हिकु हिसाब थियल। ठीकु आहे। ख़ुदा हाफ़िज़।